धर्म दी दीन धर्म दी लोड़ न काई एक दर्शन यार दा लोड़ काफर काफर हर को आखे कभी दामन मूर न छोड़ा गुलाम फरीदा ओ जग कनू टोड़ा अल्लाह के यार कनू ना टोड़ा। सिंध जे सूफ़ी ऐं हफ़्त ज़बान शाइर सचल सरमस्ते जे 196 उर्स जूं गैर सरकारी तक़रीबूं दराज़ा शरीफ़ में शुरू थी वियूं आहिनि। दरगाह जे सजादा नशीन ख्वाजा अब्दुल हक फारूकी मज़ार खे गुलाब जे पाणी सां गुस्ल ॾेई ऐं मज़ार ते चादर चाढ़े गैर सरकारी तक़रीबुनि जो इफ़्तिताह कयो। सचल सरमस्ते मेले जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। 1500 पुलिस एहलकारनि खे मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त वॉक थ्रू गेट्स ऐं CCTV कैमराऊं पिणु लॻायूं वियूं आहिनि। ॿिए तरफ़ उर्स जे मौक़े ते हर तरफ़ हक़ मौजूद जा नारा लॻी रहिया आहिनि, जॾहिं त सिंध समेत मुल्क जे कुंड कुड़छ मां अक़ीदतमंद वॾे अंग में दराज़ा शरीफ़ पहुतल आहिनि। उर्स जे मौक़े ते दरगाह खे क्वाद जीअं सींगारियो वियो आहे। सिंध सरकार पारां ख़ैरपुर ज़िले में अॼु आम मोकल आहे। उर्स जे हवाले सां अॼु घुंड खोल जी तक़रीब थी रही आहे, जंहिंमें दरगाह जो सजाद नशीन मुरीदनि खे ज़ियारत कराईंदो। सरकारी तक़रीबुनि जी शुरूआति सुभाणे थींदी। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह दरगाह ते चादर चाढ़े उर्स जो इफ़्तिताह कंदो। उर्स जे हवाले सां सिंध रेंजर्स पारां पिणु तिबी कैंपूं लॻायूं।